ज़ालिम उठ भजाईंदा चप करण मां उठन खे बच थोड़े जो जानवर हा उठन नबी सां ॻाल्हायो थोड़े जो जानवर हा हिक ॿिए खे पंहिंजी ज़बान में चवंदा अॼु तव्हांखे भॼणो न अॼु तव्हांजे पुष्टनि ते उहे सवार आहिनि जेके नबी जूं नियाणियूं आहिनि अली जूं नियाणियूं ऐं इन्हनि लोकनि ते त मजलिसूं ख़तम थी वेंदियूं आहिनि जेको मां हाणे पढ़ां थो अज़ादारो सफ़र बि सैयदनि जो कहिड़ो करबला खां हलिया शाम तव्हां ॾिठो हूंदो असांजूं माऊं भेणियूं तव्हां जॾहिं परदेदार वठी सफ़र कयो त केॾी बि सवारी आरामदेह हुजे केॾी बि सवारी महफ़ूज़ हुजे पर माण्हू नंढड़नि बचनि खे हीअं वठी हलाए लेकिन उलमा जे मथे ते क़ुरान रखो ही अहिड़ो सफ़र अली जे दीन जो माण्हुनि बचनि खे न वरितो हो बचा माण्हुनि खे वठो बच्चा माण्हुनि खे वॾो वेठा कॾहिं कॾहिं थोरी देरि खां बाद चवंदा मां सजा त छुटी माण्हू चवंदा असां मजबूर आहियूं असांजा हथ बचल माशाअल्लाह केॾी मक़बूल मजलिस हाणे हिकिड़ो अॻियो जुमिलो ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन हिक शख़्स खे घुराई मोमिन चए थो इन जी तजरीह कर हर सफ़र में मां बच्चे खे हाथ हलाईंदी आहे ही अली जे धीअनि जो उहो सफ़र हो जंहिंमें बच्चा माण्हुनि खे वठियो वेठो कॾहिं कॾहिं आवाज़ जे वॾी मक़बूल मजलिस मां त चयो त सुबुह खां वठी रुना हूंदा थकिजी पिया हूंदा हीअ त क़ौम थकिजण जी आहे हाणे हीअ ॻाल्हि ॿुध इमाम ज़ैनुल आबिदीन हिक शख़्स खे सॾे चए थो केतिरो रोईंदा हो मौला चढ़ियो मुहर्रम सॼो साल मुंहिंजे इमाम फरमाए तुंहिंजे रोइण वारनि खे चइजा जेतिरो बि रोइनि इन्हनि ॻोढ़नि जो अगरि दरियाउ ठहे त बि फ़ख्र न कनि इहो दरियाउ मुंहिंजे सकीना जे हिक तमाचे जे मुक़ाबले में न मौला तुझे दाखूं कबर जनाब सकीना मां छॾे सभु कुझु छॾियो दाख़िलो हलियो बाज़ार जी हिकिड़ी हवाई दाख़िलो हलियो इमाम ॾिठो आहे त ऐलान पिया था थियनि बाग़ी अची विया बाग़ी अची विया पथर हणो बाग़ी अची विया अली जे धीअनि जो कहिड़ो हाल आहे हर हर सजाद खे चवंदा सजाद कोई वाक़िफ़ मिलई चादर वठी अल्लाह साईं मूंखे का ताक़त मां बि थकिजण वारो न किरां इमाम ॾिठो आहे हिकु पादरी आहे जेको सीने सां चादर लाहियो पुछंदो थो अचे इमाम सॾ करे चएसि थो छो आहे छो थो पुछे चए थो पुछां थो ही चादरूं ॾेड़ियो कंहिं चयो अथई चादरूं ॾे चई मां पादरी आहियां ईसाई आहियां मां सुतो पियो मां ॾिठो ईसा जा वार अगरि मारे चए थो तूं सुतो पियो आहे तुंहिंजे बाज़ार में नबी जूं नियाणियूं बुरका पयूं वारी पढ़ा साईं अब्दुल्लाह इब्ने सलाम हे हा
जे रहने वालों हमस ये हमस हलक का 127 मील परे जे रहने वालों नामा निगारी जो सॉफ्ट जल्दियों ठिरना वने लिखे कातिल केड़ा मकतूल केड़ा बादशाह केड़ा सिपाही केड़ा कातों की जंग की छाते अब्दुल्ला बिन सलाम चे तो एक मंजिल ना ही मंजिल मंजिल हर्रा हाँ इन मंजिल से ज़ालिमन उठ चे विहारिया ना ही मंजिल वरन जी छांव हुई उन वरन जी छांव में उठ विहारियन घोड़ा विहारियन पांच खैमा खणी वेठा शिद्दत जी गर्मिया अब्दुल्ला के तो ही वरन जे छांव में वेठा जानवर बि वरन जे छांव में वेठा चिट्टी उस में बीठियूं रही वली ठीक कौम थकजण दिया रो छो था असां ॾिसो त अली जे धीउनि जो केॾो नुक़सान थियो मोहम्मद जे न्याणीअ जो घर उजड़ी वियो चिट्टी उस ते अली जूं धीअरूं बीठियूं रहियूं साईं नमाज़ पढ़ी ज़वाल जो टाइम थियो नमाज़ पढ़ियनि थोरे मुफ़ासिले ते इमाम ज़ैनुल आबिदीन बि नमाज़ पढ़ी जनाब सकीना साईं ॾिठो शजाद इमाम नमाज पढ़ण खां बाद कॾहिं हथ हीअं थो करे कॾहिं हथ हीअं थो करे कॾहिं हथ सॼो खॿे जे मथां कॾहिं खॿो सॼे जे मथां जनाब सकीना साईं ॾिठो भॼंदी आई उस समय अचे भाउ खे भाको अदा ईअं छो थो करे हाणे मूंखे ॾिसो जे मूं कहाणी बणिजी आयो आहियां वरी अॻे साल अलाए कहिड़ी अखर ईंदी अदा ईअं छो थो करे इमाम फरमाए तो उस ॾाढी आहे मुंहिंजो बदन सड़े थो भेण मां इहे हथ मटियां थो करी कर आराम मिली वञे मुंहिंजा ज़ंजीर कपी जी दाड़ीअ ते बोसो ॾेई फरमाए दी अदा इजाज़त ॾे त मां पाणी घुरण वञा हाणे शर्म न कर मां ग़रीबनि जो ग़म थो कयां तो किथे था ॾियनि अगरि पाणी ॾियनि रुबाब जी झोली न विझणे न यका ॾिस प्यार न था पिया ॾाढो ॾिठो जुमिलो मां वञा थी इमाम अखियूं बंदि करे फरमाए तूफान जे ॾियनी मथे ते जाम रखी शिमिर जे खैमे जे छाव में साइण ते पेर रख हिन ज़ालिम हक़ ॾेई फरमाए हक़ ॾेई जे तो बची छाव जा पेर हटाए उस में बि बच्चिया के झड़कन दे बच्चिया का पुछ छो आई मां ॾिसां तो बर्दाश्त कीअं कंदे हीश में चए थो दुश्मन जी धीअ अब्दुल्ला जे तो धीअ दुश्मन जो हुजनि हली अचनि इज़त कबीर वही साईं मोहम्मद जे धीअ जी इज़त कई
खंते छातस मुझे